गंजकोट में जिते सिविल सोसाइटी पारां रैली मुनक़द कई वई आहे। अचो त रैली जी शुरुआत सां ॻाल्हायूं था त हुनजो छा चवणु आहे। दुख इन ॻाल्हि जो आहे जो पाकिस्तान में सब खां वधीक क़बाइली दहशतगर्दी असांजे ज़िले कश्मीर में थी रही है। पर हुकुरान अखियूं ॿुटियूं छो वेठा आहिनि। असां चाहे नौजवान हर मकतबा फ़िक्र सियासी समाजी मज़हबी क़ौम परस्त दोस्तनि जो हिकिड़ो ई कमु आहे, हिकिड़ो ई काज़ आहे त ख़ुदा वास्ते क़बाइली दहशतगर्दी खे ॿुझो ॾेई करे उन्हनि कातिलनि ज़ालिमनि ऐं आंगुरनि ते ॻड़ींदड़ दहशतगर्दनि खे गिरफ़्तार कयो वञे ताजो कश्मीर जो अमन वापसि अचे ऐं तालीम बहाल थी सघे। पार्टी जा जेके नौजवानों जे तरफ़ रैली जे तमामु मकातबे दोस्तनि शिरकत कई आहे ऐं उन सभिनी जो हिकु ई मुतालिबो आहे कि असांखे अमन खपे। कुझु ॾींहं अॻु में असांजे जेके चाचड़ बिरादरी जा दोस्त हुआ कंहिं बि वाक़े जे तहत उन्हनि खे बेदर्दी सां क़तल कयो आहे। असां उन अमल जी सख़्त अल्फाज़ में मज़म्मत कयूं था ऐं आला हुकाम खां इहो घुर कयूं था जेके इहे मुठी भर जेके आहिनि क्रिमिनल ॾोहियार इन्हनि ख़िलाफ़ फिलफोर फ़ौजी ऑपरेशन कयो वियो ताकि असांजे ज़िले में अमन अमान बहाल थी सघे। कबाइली जहिड़ा सिंध जे फ्यूचर ते हिकिड़ो वॾो दाग़ आहे। दोस्तो सिंध जी तालीम खे हथरादू मसाइलनि सां तबाह कयो थो वञे। उहे ॿार जंहिंजे हथ में कलम हुजे अॼु उनजे हथ में किरशन आहे। उहे असांजूं अदरियूं जेके पंहिंजे घर में ख़ुशहाल हुजनि अॼु उहे उन बेवा आहिनि। उहे ॿार जेके पंहिंजे पीउ जे साए में पलजनि पिया अॼु उहे यतीम आहिनि। उहे भेनरूं जेके भाइनि खां हथ ते जेको आहे मेहंदियूं लॻाईंदियूं आहिनि अॼु उहे भेणियूं जेको आहे भाइनि खां महिरूम आहिनि। सिंध जे हालात खे इंतज़ामिया ऐं हुकूमत तबाह करे रही आहे क़बाइली झगड़नि जे ज़रिए। ही के क़बाइली झगड़ा जेको आहे वाना वज़ीरस्तान खां वधीक दहशतगर्दी आहे। असांखे इहा कल्ह बि त उनखे क़बूल न कयोसीं, अॼु बि क़बूल नथा कयूं ऐं असां सिंध हुकूमत खां वज़ीर आला सिंध खां ऐं IG सिंध SSP कश्मीर खां मुतालबो कयूं था जेकॾहिं पुलिस खां कमु नथो हले त फ़ौजी ऑपरेशन कयो वञे। वाना वज़ीरस्तान में जेकॾहिं अमन थी सघे थो त कश्मीर ज़िलो कहिड़ो आहे, कहिड़ी बाग़ जी मूरिया जो हिते अमन नथो थिए ऐं असांजा इहे कूंदड़ नौजवान जेके गुज़िरिया आहिनि उन जा बच्चा जेके मासूम यतीम थी विया आहिनि। असां मुअज़्ज़बान अपील कयूं था SSP साहिब खे त प्लीज़ महिरबानी करे हिन शइ जो एक्शन कयो वञे ऐं उन जे ख़िलाफ़ सख़्तु कार्रवाई कई वञे। साईं अर्ज़ु इहो आहे त असांजो ज़िलो कश्मीर अमन जो गवारो ज़िलो हुयो। कुझु साल पहिरियां असां वटि कंहिं क़िस्म जी का बदमाशी गुंडागर्दी दहशतगर्दी या क़बाइली तकरार कोन हुआ। पोइ 15 सालनि खां वठी इहे ॾिसूं पिया त असांजे ज़िले कश्मीर जे अंदरि इहा बाहि भरियूं थी आहे। सब्ज़ोई ऐं चाचड़नि जो ऐं चाचड़नि ऐं देगाणनि जो वरी भया ऐं चाचड़ इहे क़बाइली तकरार जॾहिं खां वरी नमूदार थिया आहिनि असांजे ज़िले जे माण्हुनि सुख जो साह खणो छॾे ॾिनो आहे। वचण जो इहो आहे त जेतिरे ताईं माण्हुनि खे अमन न मिलंदो त माण्हू रोज़गार न करे सघंदा, सुकून जी ज़िंदगी हासिल न करे सघंदा ऐं तालीम हासिल न करे सघंदा। ऐं इहो ई मक़सदु आहे त जंहिं नमूने सां असांजे कंदकोट जे अंदरि इहे ॻाल्हियूं इन खे कराई वञनि थियूं जीअं तो जो माण्हू बाशऊर न थिए, तालीम याफ़्ता न थिए। जॾहिं अमन न हूंदो त माण्हू तालीम कीअं हासिल करे सघंदो, रोज़गार कीअं करे सघंदो। सो इहे जेको क़बाइली तकरार जो हाणे ताज़ो थियो आहे, नवां माण्हू मां चवंदो नवां माण्हू न आहिनि, इहे नवां घर तबाह थिया आहिनि। 51 जेके ॿार यतीम थिया आहिनि त इहे 51 ॿार न आहिनि, 51 घर आहिनि। साईं यकीन कयो जेको असां हुते आऊं सिकियूं असां ॾिसी इलाही जहिड़ा जेको उरूज ते पहुची विया आहिनि। असां हिते 10-15 जेके खून आहिनि उहे असां रोज़ु खणूं पिया। असांजे जेके वॾेरा आहिनि उन्हनि खे को फ़िक्र न आहे इन ॻाल्हि जो त असांजा जेके दर जा ग़रीब अबोज जेके अवाम मरे थी। इहे जेके नवां माण्हू चाचड़ बिरादरी जा मरी विया, इहे कंहिं वॾेरे जा हुजनि त काश अहिड़ो क़दम पुलिस खणे आहे, पर पुलिस हेॾी महिल ताईं कखु भञी बीणो न आहे कयो। ऐं उहो जेको कूड़ियूं ऑपरेशन आहे, कूड़ा प्रेस रिलीज़ जारी करे थी, पर हिकु बि अहिड़ी महिल ताईं जवाबदार गिरफ़्तार न आहे थियो। 5 ॾींहं गुज़री विया आहिनि। असां अपील कयूं था वज़ीर आला सिंध, वज़ीर आज़म पाकिस्तान, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे त खुदारा इन ग़रीब जेके 9 मज़लूम क़तल कया विया आहिनि, 52 ॿार यतीम कया विया आहिनि, उनजे कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। तव्हां छा चवणु चाहियो था त जेको अमन कीअं बहाल थो थी सघे? कीअं ॾिसो था ताज़ो जेके चाचड़ बिरादरी जा 9 ॼणा फ़ौत थी विया आहिनि उनखे तव्हां कहिड़े नज़र सां ॾिसो था ऐं कचे में अमन कीअं बहाल
इस्तेमाल थी सके तो छा मुतालबो कयो था तव्हां इंतज़ामिया खां? कच्चे में जेसिताईं वॾेरो निज़ाम आहे त अमन अमान बहाल थियणो असां सम्झूं था नामुमकिन आहे। असां नव क़त्ल जेके थिया आहिनि उन्हनि जो ज़िम्मेवार असां वॾेरनि खे सम्झूं था। असां इन क़त्लनि जो ज़िम्मेवार पुलिस खे सम्झूं था। असां पुरज़ोर अपील था कयूं त ख़ुदा इन क़ातिलनि जे जवाबदारनि खे जल्द खां जल्द गिरफ़्तार बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सब खां पहिरीं मां पंहिंजी सिविल सोसाइटी के दोस्तन के खिराज तहसीन पेश कयां थो। जब जुल्म का सूरज चमकेगा, बच्चा बच्चा बोलेगा अमन के वेरी मुर्दाबाद। आम भी चाहे अमन का वेरी मुर्दाबाद। जेके असांजे ऐलान में वेठा आहिनि, ख़ासि करे MPA MLA जेके असांजे ज़िले कश्मीर जा आहिनि, मां उनको भारन लाइ लाला आहिनि। बदबख्ती असांजे इलाइक़े जी उहे भेनरूं पंहिंजे भाइयुनि जे लाशनि ते रोआर थियूं कनि। अमन अमन कबीला ही जेड़ा असां रैली में तमाम सोशल वर्कर सिविल सोसाइटी हुकूमत वक़्त का वज़ीर आला सिंध का तमाम आला इदारनि का मुतालबो कयूं था त असांजे ज़िले कश्मीर कंदकोट में जेको आहे त क़बाइली दहशतगर्दी फुलफोर ख़त्म करे असांखे रिलीफ फराहम करी वञे। कैमरामैन टीम सां गॾु इशफाक मंगवार, सोच TV कंदकोट।